साईं, मुंहिंजो नालो दौलतराम लोहाना, मां प्रेसिडेंट हैदराबाद चैम्बर स्मॉल ट्रेड एंड स्मॉल इंडस्ट्रीज़ के लीड पियो कयां। अदा पूरी सिंध के मुंहिंजो सलाम, सोणो सलाम। ऐं सभिनी सिंधियुनि भाउरनि खे ख़बर आहे त जीअं त असांजो ॾिहाड़ो सकाफ़ती ॾिहाड़ो अचण वारो आहे 1 डिसंबर खां वठी। 1 डिसंबर ते तव्हां सभु रोडनि ते हूंदा, पूरी सिंध में सेलिब्रेट थींदो। इहो सदाईं थींदो अचे, पर हाणे ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त हिन में हाणे सभु सिंधी जेके बि सिंध में रहनि था, चाहे कहिड़ी बि क़ौम सां जो वास्तो हुजे, हाणे सभु सेलिब्रेट कनि था। हीअ असांजो सिंध जो ॾिहाड़ो जेको आहे सो कंफर्म थी चुको आहे। हाणे इन में हर माण्हू, पठाण हुजे, महाजर हुजे, पंजाबी हुजे, जेको बि सिंध में रहे थो उहो सेलिब्रेट करे थो। इहा असांजी सिंध धरती जी मोहबत आहे जेका सभिनी खे आबाद कयो वेठी आहे। वाहिद सिंधी अहिड़ो सूबो आहे जंहिंमें हर क़ौमियत रहे थी ऐं मोहबत सां रहे थी। असां सिंधियुनि खे इहो फ़ख़्रु आहे त असां पंहिंजे सिंध धरतीअ जे लाइ इहो ॾिहाड़ो सेलिब्रेट कयूं था, मल्हायूं था, ताकी असीं पूरी दुनिया खे मैसेज ॾियूं त पूरे पाकिस्तान में सिंध जो सूबो जेको आहे सो बिल्कुलु अलॻि सूबो आहे। असांजी पंहिंजी कल्चर जेको असांजो आहे, असांखे उहो सेलिब्रेट कंदे तमामु ख़ुशी थिए थी। ऐं मुंहिंजो मैसेज आहे सभिनी सिंध में रहंदड़नि सां त भरपूर तरीक़े सां पंहिंजो ॾिहाड़ो सेलिब्रेट कयो ऐं सभिनी खे मैसेज मोकिलियो। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे, हर इदारो सेलिब्रेट करे थो, चाहे पुलिस हुजे, चाहे ॿियो को इदारो हुजे, हर उन ॾींहं ते सेलिब्रेट थिए थी। उहो रंग ज़ात बात ॾिसी सभु हटी करे इन ॾींहं खे सेलिब्रेट कयूं था। असांजी सूफ़ियुनि जी धरती आहे सिंध। सिंध ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद। मां सिंध सिंधू अची सजाई दोस्तों जो अमड़ खीर मनाई। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.